मुल्क में पोलियो के वधंदड़ केसनि जो वज़ीर आज़म नोटिस वठंदे इजलास तलब करे वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 27 अगस्त ते आला सतही इजलास तलब करे वरितो। इजलास में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, चीफ सेक्रेटरीज़, वफ़ाक़ी वज़ीर शिरकत कंदा। इजलास में वज़ीर आज़म के पोलियो प्रोग्राम ऐं वैक्सीनेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। अहम ख़बर ॾियूं पिया, मुल्क में पोलियो जे वधंदड़ केसनि जो वज़ीर आज़म तरफ़ां नोटिस वठंदे इजलास तलब कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 27 अगस्त ते आला सतही इजलास तलब करे वरितो आहे। इजलास में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, चीफ सेक्रेटरीज़, वफ़ाक़ी वज़ीर शिरकत कंदा। इजलास में वज़ीर आज़म के पोलियो प्रोग्राम ऐं वैक्सीनेशन बाबति ब्रीफिंग बि ॾिनी वेंदी। मुल्क में पोलियो जे वधंदड़ केसनि जो वज़ीर आज़म तरफ़ां नोटिस वठंदे इजलास तलब कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 27 अगस्त ते आला सतही इजलास तलब करे वरितो। इजलास में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, चीफ सेक्रेटरीज़, वफ़ाक़ी वज़ीर शिरकत कंदा। इजलास में वज़ीर आज़म के पोलियो प्रोग्राम ऐं वैक्सीनेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। अहम ख़बर ॾियूं पिया, मुल्क में पोलियो जे वधंदड़ केसनि जो वज़ीर आज़म तरफ़ां नोटिस वठंदे इजलास तलब कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 27 अगस्त ते आला सतही इजलास तलब करे वरितो।